आला जे मसरूफ़ तरीन इलाइक़े तालिबुल मौला कॉलोनी मां नामालूम हथियार बंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। नामालूम फोरू कपड़े जे वापारी इमरान मेमण जे घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर में पयल लखें रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर 2 लख रुपया रोक मोबाइल फोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। वाक़े जे इतलाउ ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो मुआइनो करण बाद चोरनि जा पेरा खणी चोरनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे। जॾहिं त घर धणिन इमरान मेमण ॿुधायो त नामालूम चोर घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे खेनि यरगमाल बणाए घर में पयल सोना ज़ेवर 2 लख रुपया कैश मोबाइल फोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया आहिनि। हुन ॿुधायो त संदसि कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। हुन आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त संदसि फुर थियल सामान वापसि कराए साणसि इंसाफ़ कयो वञे। वाक़े जे इतलाउ ते मछारी अवामी इतिहाद जे कन्वीनर नसीर अहमद मेमण मुतासिर धुर वटि पहुची वारदात जा तफ़सील मालूम कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची